तू अग में असांजो सरदार हुए हाणे मां तोखे सरदार मञा ही कोन थो। यो सेन ते रखी छॾ, तू गद्दार ही, गद्दारी थो करी। ऐं मुंहिंजो नालो सरमदा न हिते ॿार पढ़ंदा न ही स्कूल खुलंदो। होटल दा मानिका मां चवाई निभागा मुझे मार। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल जागीर ड्रामे जे अचण वारे एपिसोड में तव्हां ॾिसंदव दोस्तों नेक्स्ट एपिसोड कहानी कहिड़ी अचण वारी आहे इन जी पूरी मालूमात तव्हांखे ॾींदासीं हिन जहिड़े वीडियो में। दोस्तों अचण वारी किस्त में दोस्तों हाणे हिकिड़ो कमु पको थियण वारो, उहो त नूरल खे नूरल जा दोस्त छॾे वेंदा, सरदारी नूरल जी कान मञंदा ऐं सिधी ॻाल्हि कंदा अॻु में तूं सरदार हुए बहरहाल हाणे असांजो सरदार न आहीं। उहो कहिड़ी वजह खां? वजह आहे हशमत ख़ान उन जी धीउ जेको नूरल ख़ान जो रुझान ओॾे घणो थी चुको आहे, इन खां बेज़ार थी चुका आहिनि इन जा जेका इन खे मञंदा आहिनि दोस्त, जेको इन खे सरदार मञंदा आहिनि। नूरल चवंदो तव्हां गद्दार आहियो, पोइ गद्दारी तव्हां कयो था मूंसां, लेकिन उहे कोन मञंदा, हलिया वेंदा। नूरल थी वेंदो अकेलो, नूरल जो इश्क दफ़ा चोट चढ़ी वेंदो दोस्तों। हशमत ख़ान इन शइ खे क़बूल कान कंदो ऐं तमामु जल्द इन्हनि जो इहो फॾो स्टार्ट थींदो पाण में। कैरेक्टर नंढो आहे हिन ड्रामे जो बि, तमामु जल्द दोस्तों हीउ ड्रामो बि चंड ग्रहण वांगुरु जल्दी ख़तमु थी वेंदो। वजह इहा ई आहे हिन में कैरेक्टर थोरा आहिनि। ॿी तरफ़ मलूक ऐं दिलबर रफड़ो बि तमामु जल्द ख़तमु थींदो जॾहिं सुराण जी शादी कॉलेज वारे छोकिरे सां थींदी जेको गॾुनि सां क्रॉस फहिलियो आहे। ऐं हाणे मसइलो इहो आहे तालीम जो, जंहिंमें इहो स्कूल मास्तर ईंदो जंहिंखे कमदार भॼाए छॾींदो, चवंदो जिथां जी बला आहे ओॾे टरी वञ, बहरहाल हिते न स्कूल में ॿार पढ़ंदा न आहे, वरी ही स्कूल खुलंदो। उनखे धमकाए डिॼाए उनखे भॼाए छॾींदो जेको हिते ईंदो पंहिंजी ड्यूटी कराइण। अहिड़े हिसाब सां वरी होॾे कोडल खे जेको आहे सॉरी मलूक जे पीउ खे जेको आहे मानी ख़ान मिलंदी घरां उनजी घरवारी झिणका ॾेई कढी छॾींदी त वञी होटल खां खाए। हू पंहिंजी माई खे बि सटको भलो ॾींदो, कुटको ॾींदो। अॼुकल्ह जूं मायूं ईअं ई आहिनि दोस्तो, त मानी वञी ॿाहिरि होटल खां खाई अच। त बहरहाल ड्रामो जीअं जीअं अॻिते वधी रहियो आहे ज़बरदस्त थी रहियो आहे ऐं बहितरीनु थी रहियो आहे। अचण वारा एपिसोड जा तमामु बहितरीनु हूंदा दोस्तो। त सुबुह तव्हांखे ॿुधाईंदो हलां, चंड ग्रहण खां पोइ जागीर दुलाब गुलाम हुसैन हवेली टॉप ते ड्रामा हली रहिया आहिनि। चंड ग्रहण जी आख़िरी एपिसोड अचणी आहे, उहा बि तमामु जल्द अची वेंदी तव्हां असांजे आॾो। दोस्तो मज़ीद ड्रामा रिव्यूज़ जे लाइ चैनल खे सब्सक्राइब लाइक ऐं शेयर ज़रूरु करे छॾींदा। मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।